अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा जो ॾींहुं ऐं हीउ व्लॉग मां शुरू करे रही आहियां शाम जो तक़रीबन 4:15 बजे। सॼो ॾींहुं मूंखे टाइम न मिलियो, कुझु ज़रूरी कमु हुआ, कुझु शयूं हेठि मथे करणियूं हुयूं, कुझु मामला निबेरणा हुया जेके रोज़ानो रहिजी था वञनि मुंहिंजे मसरूफ़ियतुनि जे करे। इन करे मां सुबुह जो बिल्कुलु टाइम न ॾेई सघियमि ऐं हूअं बि सुबुह वारी रूटीन जेका आहे उहा तक़रीबन साॻी हूंदी आहे रोज़ानो। सो मंझंदि जो मां लंच में कबाब फ्राए कया, रायतो ठाहियो, मानी पचायूं। उन खां पोइ हाणे मां सुबुह खां चिकन वारे खे फ़ोन पई कयां त फ़ोन न पियो खणे। सो हाणे उन फ़ोन खयो आहे, उनखे चयो अथमि त चिकन वठी ॾेई वञे। सो उन खां पोइ कंटिन्यू कंदासीं। ऐं अॼु मुंहिंजो इहो बि इरादो आहे, जीअं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सॼो ॾींहुं तक़रीबन गुज़री चुको आहे त शेयर करण लाइ मूं वटि घटि शयूं आहिनि ऐं तव्हां मां जिन खे हाणे आदत थी वई आहे मुंहिंजा व्लॉग्स ॾिसण जी, त उन्हनि जे लाइ मूं सोचियो त कुझु मां शयूं अहिड़ियूं ऐड कयां हिन में जेके मां चाहियां थी तव्हां सां ज़रूरु शेयर कयां। उहे आहिनि मुंहिंजा गुज़िरियल वक़्तनि में कयल कम। मूं कीअं इस्तेमालु कयो आहे टाइम खे, कीअं इस्तेमालु कयो आहे मटीरियल्स खे, ऐं मां पंहिंजी ज़िंदगी जो वक़्तु कीअं गुज़ारियो आहे, त कुझु पास्ट बि तव्हां सां शेयर कंदी हलंदमि। सो अॼु जेको मां तव्हां सां शेयर कयां थी उन में इहो आहे त कपिड़े जे बचियल पटियुनि जो मां कीअं यूज़ कयो आहे ऐं नंढियुनि नंढियुनि बचियल टुकड़नि जो कीअं यूज़ कयो आहे। ऐं उनखां अलावा कुझु जेकॾहिं थोरा वॾा पीसिस आहिनि उन्हनि मां ॿियो कुझु नथो ठही सघे त पोइ छा थो ठही सघे, इहो मां तव्हां सां शेयर कयो आहे। सो हाणे जेसिताईं चिकन ॾेई वेंदो त उनजो वेट कंदमि, तेसिताईं कुझु सनाथु लाइ ॿिया बि कम करे थी वठां। ऐं अॼु मां यकीन कयो सोचियमि त अॼु व्लॉग कोन थी ठाहियां, छो त अॼु मूं वटि एॾो देरि सां जॾहिं मां कमु शुरू थी कयां त मूं वटि ॾेखारण जे लाइ शेयर करण लाइ छा हूंदो। सो कुझु न कुझु ज़रूरु हूंदो इंशाअल्लाह। ठीकु आहे, सो ख़ुशि हुजो ऐं कंटिन्यू कंदासीं। हाणे 3 पहिरीं जी अज़ान अची वई आहे, चिकन वारो चिकन ॾेई वियो आहे ऐं हिते सुरहान जेको आहे धाणा थी कटे, बसर कटे रखिया अथई। मां हिते पालक फ्रीज़र मां कढी रखी आहे, छो त मां राति जो पालक चिकन ठाहींदमि ऐं चांवर पचाईंदमि। उनखां पोइ वरी तव्हां सां मिलां थी। तेसिताईं तव्हां ही मुंहिंजो हुनरनि वारियूं जेके क्लिप्स आहिनि उहे ॾिसी वठो, तव्हांखे ॾिसो कीअं थियूं लॻनि जेको मां कपिड़े जे मुख़्तलिफ़ पीसिस जो यूज़ कयो आहे। ही आहे कपिड़े जे बचियल पटियुनि जो इस्तेमालु, ऐं जंहिं ते लव लिखियलु आहे इहो बि बचियलु आहे ऐं हीअ गुल बि बचियल पटी मां ठाहियो आहे मां। ऐं तव्हां ॾिसो ही डिफरेंट साइज़ जूं तव्हांखे हिननि में पटियूं नज़र ईंदियूं जेके मां इस्तेमालु कयूं आहिनि। के वेकिरियूं आहिनि, के तमामु सन्हड़ियूं बि आहिनि, हर साइज़ जूं पटियूं मां इस्तेमालु कयूं आहिनि। ऐं हीअ गुल ॾिसो त लाइट ऐं डार्क पिंक मिलाए मां हिन मां ठाहियो आहे। पन जेके आहिनि हिननि जा फेल्ट जा आहिनि ऐं उनजे मथां लाइनूं जेके मां मोतियुनि सां ठाहियूं आहिनि। ऐं ही माने ॿियो को हुजे त शायदि सोचे त हिननि बचियल टुकड़नि जो छा कजे, बचियल सन्हियूं सन्हियूं पटियूं। त शुरू में मूं ही ॾाढा सारा कुशन्स ठाहिया, बैग्स ठाहिया जेके मां पंहिंजी एग्ज़िबिशन्स में पास्ट में गुज़िरियल सालनि में सेल करे चुकी आहियां। ही बैग्स ॾिसो, हिननि जा गुल बि बचियल पटियुनि जा ऐं हिननि जा हैंडल ॿिए कंहिं कपिड़े जे बचियल पटियुनि जा, मल्टी कलर, प्लेन, प्रिंटेड, सन्हियूं थुलियूं, हर तरह जूं जेके पटियूं आहिनि मां हिननि में इस्तेमालु कयूं आहिनि। ऐं इलाही में त मूं डबल शेडेड गुल ठाहिया आहिनि, याने ॿिनि रंगनि जूं, ॿिनि डिफरेंट शेड्स जूं पटियूं मिलाए करे। त ही मां ॾाढो इंजॉय कयो आहे, हिन कम खे, हिननि शयुनि ठाहिण खे मां बेइंतिहा इंजॉय कयो आहे। ऐं हीअ ॾिसो ऑरेंज ऐं येलो मिलाए करे मूं हिन जी ठाही आहे, गुल ठाहियो आहे ऐं हीअ रेड हिन त केॾो सुहिणो थो लॻे। सो इहे कम मां कंदी रही आहियां ऐं मां ज़रो बि ज़्यानु न कंदी आहियां, न टाइम जो न मटीरियल्स जो, छो त इहो इंतिहाई हिकिड़ी क़ीमती शइ आहे। हिन में ॾिसो लाइट ऐं डार्क ब्लू मिलाए करे गुल ठाहियो आहे ऐं पन बि तव्हां ॾिसंदव त हिननि जा मां ॿ शेड्स में ठाहिया आहिनि, हिकिड़ो डार्क ग्रीन, हिकिड़ो लाइट ग्रीन। हाणे ॾिसजो त ही आहिनि नंढियूं वरी टुकरियूं, हो हुयूं पटियूं, हे नंढियूं नंढियूं टुकरियूं पीसिस आॾा टेॾा नंढा इंचनि जा, उन्हनि खे मिलाए करे मां बैग्स ठाहिया आहिनि, कुशन्स ठाहिया आहिनि। ऐं हिन कुशन जे मथां तव्हांखे एप्लीक बि नज़र ईंदा, हार्ट्स। ही बैग ॾिसो ऐं हिनखे मां डेकोरेट कयो आहे योयोस सां। ही बैग ॾिसो, बचियल टुकरियूं, चौरस, टिकुंडा, पटियूं सभु मिलाए करे हिकिड़ो बैग ठही वियो। ही कुशन्स ॾिसो, हिन ते बटरफ्लाई एप्लीक थियल आहिनि ऐं ही मथां कोट्स बि हिननि जे मथां लिखियल आहिनि। ऐं हिन में ॾिसो कॉर्नर ते बटण लॻल आहिनि, फ्रेंड्स जो हिकिड़ो कोट लिखियलु आहे, ही फ्रेंड जो कोट लिखियलु आहे, हार्ट सभु एप्लीक थियल आहिनि, बटन्स बि तव्हांखे सभिनी में नज़र ईंदा। ही त मूंखे ॾाढो वणंदो आहे ही वारो, त ही सभु पन एप्लीक आहिनि, कोटेशन लिखियल आहिनि हिननि में ऐं जहिड़ो डिज़ाइन आहे ओड़े टाइप जा बटण बि हया आहिनि मां हिननि में, इहो बि तव्हां थोरो नोट कजो। हिन में जेको गुलनि जो मां कलर आहे ओड़ा ई बटण बि आहिनि। हे सेम हिन में बि ॾिसो जेके गुल एप्लीक कया आहिनि वरी उन्हनि जहिड़ा बटण बि लॻियल आहिनि।
हिते मथे प्रिंट में तव्हांखे फिशिस नज़र ईंदियूं ऐं हेठि 2 वॾियूं फिशिस जेके आहिनि मां एप्लीक कयूं आहिनि। हार्ट्स एप्लीक थियल आहिनि, भर्त हथ सां भरियल आहिनि। जेके बि कोटेशन्स तव्हांखे हिननि में नज़र ईंदा उहे सभु हथ सां भरियल आहिनि। हिन में ॾिसो पिंक कलर जा हार्ट्स आहिनि, त हिन में मां लाइट एंड डार्क पिंक बटण बि हया आहिनि। हिन में स्टार्स एप्लीक कया आहिनि, त बटण बि स्टार्स वारा आहिनि ऐं कोटेशन बि स्टार वारो आहे। ही बि नंढियूं नंढियूं टुकड़ियूं ॻंढे बैग्स ठाहिया हुया, उन्हनि ते बि कुझु न कुझु वर्डिंग एम्ब्रॉयडरी कई आहे, योयोस हया आहिनि, बटण हया आहिनि। ऐं ही बर्थडे जो कुशन ॾिसो कप केक ठहियल आहे, त मथां बटण बि ओढ़ाई लॻल आहिनि। सो इहा क्रिएटिविटी आहे। जीअं चाहिजे जॾहिं शयूं साम्हूं हुजनि त तव्हां उन्हनि खे यूटिलाइज़ कयो, पंहिंजो उन में टैलेंट इस्तेमालु कयो। ही मूं ठाहिया हुआ मग कोज़ी ऐं मैट्स। मग जो कवर बि ओढ़ो आहे, जीअं टी कोज़ी हूंदी आहे ईअं मग कोज़ी, ऐं नंढिड़ो उनजो मैट बि। ही ॾाढा मुंहिंजा सेल थिया हुया, त कुझु उन्हनि मां जेके आहिनि मां तव्हां सां शेयर कयां थी, छो त ही हुनर आहे हिकिड़ो। थी सघे थो तव्हां मां कंहिंखे आइडिया मिले, तव्हां मां कंहिंखे शौक़ु थिए, त ही थोरा वॾा पीसिस आहिनि, उन्हनि मां ठाहिया आहिनि। उहे नंढियूं नंढियूं पटियूं ऐं पीसिस हुया, ऐं तव्हां ॾिसंदव त जहिड़े कलर जो प्रिंट आहे उन सां कंट्रास्ट में मां डिज़ाइनिंग कई आहे। सो ही मुंहिंजा हुनर आहिनि जेके मां कंदी रही आहियां गुज़िरियल वक़्तनि में। ज़िंदगी रही, सिहत रही, त अञा बि मां हिन कम खे जारी रखंदमि। ऐं मूंखे ॿुधाइजो ज़रूरु त ही सभु तव्हांखे कीअं लॻा आहिनि। ऐं यकीन कयो, मां अॼु बि ॾिसां थी त मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वञे त मां केॾे प्यार सां इहो सभु कुझु ठाहियो हो। सो कीअं लॻी तव्हांखे इहा मुंहिंजी महिनत? ऐं यकीन कयो, सुई धागे सां मोहबत मुंहिंजी रत में शामिल आहे, मुंहिंजे रूह में शामिल आहे। मां इन खां बग़ैर रही न सघंदमि। सो अलाह साईं जेसि ताईं सलामत रखे, तेसि ताईं मुंहिंजी उन खां दुआ आहे त चल मुंहिंजा हथ पेर अखियूं सलामत हुजनि, त मां इहो कमु कंदी रहां। छो त जेको माण्हू सॼी उमिरि कमु करे थो न, उनजे लाइ वेही रहणु ॾाढो हिकिड़ो मुश्किल कमु आहे। सो इहे त हुयूं कुझु हुनर जूं ॻाल्हियूं। हाणे अगरि गुज़िरियल वक़्त जी ॻाल्हि कई आहे, माज़ी जी ॻाल्हि निकिती आहे, त मां तव्हांखे पंहिंजे हैदराबाद वारे घर जूं बि थोरियूं झलकियूं ॾेखारियां थी। सो तव्हां ॾिसो उहे झलकियूं, ऐं मां वञां थी बुर्जी खाने में। हीउ मुंहिंजो हैदराबाद वारो घर आहे, मेन गेट आहे हीउ असांजो हुयो। यादि बि ॾाढो ईंदो आहे कॾहिं कॾहिं। ऐं हीअ जेका आहिनि 2 दरवाज़ा, राइट वारो लाउंज में एंटर थो थिए, लेफ्ट वारो ड्राइंग रूम जो आहे। हीअ असांजे ड्राइंग रूम मां अंदरां जो सीन आहे। ऐं हीअ ड्राइंग रूम जा कुझु फ़ोटोज़ ईंदा हाणे। हीअ मुंहिंजो फेवरेट घर हुयो, मुंहिंजो पहिरियों घर हो, जेको असां ॾाढी मुश्किलुनि सां, ॾाढी महिनतुनि सां टको टको जमा करे, पाण खे तकलीफ़ूं ॾेई असां इहो घरु ठाहियो हुयोसीं। ॾाढी महिनत लॻी असांखे। उते मुंहिंजो किताबनि जो शेल्फ ईअं हूंदो हो, ऐं उहो घरु वॾो हिन घर खां डबल हो जंहिंमें असां रहूं था। इहे उते 6 कुर्सियुनि वारी डाइनिंग टेबल हूंदी, हिते हाणे 4 वारी वरिती आहे। ज़ाहिर स्पेस जे हिसाब सां सेट करिणो थो पए। ऐं ॾाढो मूं हमेशह हर जाइ ते मां जिते रहंदी आहियां उनखे मां डेकोरेट कंदी आहियां, उनखे सजाईंदी आहियां पंहिंजे हुनरनि सां, पंहिंजी महिनत सां। कॾहिं बि मूंखे ॿुसो घरु, ख़ाली घरु, सादो घरु मूंखे अजीब लॻंदो आहे। भितियूं त ख़ाली मूंखे उजड़ियल लॻंदियूं आहिनि। माए सुराण असां उते वेठा आहियूं पंहिंजी टेबल ते। कवर्स जेके सोफ़नि जा मां चेंज कंदी रहंदी हुअमि, उन्हनि सां कुशन्स जी थीम चेंज थींदी। हीअ उते सुगन जी राइटिंग टेबल हूंदी हुन घर में। हीअ सुगन जी एम्ब्रॉयडरी थियल आहिनि सभु फ्रेम, जेके लाउंज में उते मां हया हुआ। हीअ मुंहिंजो फेवरेट संदल, ऐं हिन ते जेके कुशन आहिनि उन्हनि ते मुके जो ज़री जो कमु थियल आहे। ऐं हीअ उते बि प्लांट्स मुंहिंजा ईअं हूंदा हुआ, डेकोरेशन हूंदी हुई। मां अची वई आहियां बोछी खाने में। राजी मानी जी तयारी आहे। बोड़ पहिरीं थी ठाहियां, ऐं चांवर जेके आहिनि उहे सांझे जी निमाज़ खां पोइ पचाईंदसि। ऐं दाग करण जे सिलसिले में हिकिड़ी मां तव्हांखे टिप ॾियां त जॾहिं बि दाग कयो न, त देगड़ी जेका आहे तव्हांजी आली न हुजे, पाणी न हुजे हुन में, छंडो बि न हुजे। ऐं बसर जेकॾहिं धो, कॾहिं कॾहिं बसर मेरा हूंदा आहिनि या अंदरां कारा निकिरंदा आहिनि, त असां धोईंदा आहियूं, त उहो बि आलो न हुजे, उनखे उघी वठो। पर जेकॾहिं पोइ बि कॾहिं तव्हांजो अगरि बसर आलो आहे या तव्हांजी देगड़ी आली आहे ऐं तव्हां दाग कयो, त उनमें पोइ लूणु चपटी विझी छॾियो। बाक़ी जेकॾहिं ॿई शयूं ड्राई हुजनि त पोइ ज़रूरत न आहे। ईअं 1/4 टीस्पून या 2 चपटियूं भरे लूण जूं उन आले बसर में, आली देगड़ी में विझंदव। ऐं ॿियो ईअं बि हूंदो अथव कॾहिं त सियारे जा जॾहिं नवां बसर ईंदा आहिनि न, त उहे ईअं आला आला हूंदा आहिनि, जूसी हूंदा आहिनि, त उन्हनि में बि तव्हां दाग करण महिल चपटी विझी छॾींदव लूण जी, त घणो करे पोइ तरे में चिमड़ंदा बि न आहिनि, ऐं उहो ॾाढो सुठो दाग ठहंदो आहे। इहो आहे टिप अॼु जी।
सो हाणे कंटिन्यू कंदासीं कम खे। ऐं इहो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त मुंहिंजे हैदराबाद वारे घर जा क्लिप्स जेके तव्हां ॾिठा उहे तव्हां कीअं लॻा। मूंखे इंतज़ारु रहंदो। ऐं सॼी उमिरि जॾहिं असां किरायनि जे घरनि में रहियासीं तॾहिं बि मूंखे उहे घर बि ईअं ई प्यारा हूंदा, मां ठाहे सजाए रखंदी हुअमि। पोइ इहो असांजो पहिरियों घरु हो ज़ाती, ऐं हीउ जंहिंमें असां रहूं था इहो असांजो ॿियो ज़ाती घरु आहे। चांवर पचनि था, पालक जेको आहे तक़रीबन पची विया दम ते आहे। पालक पटाटा ऐं चिकन गॾु पचायो अथऊं। ऐं सॼियूं रेसिपीज़ जेके आहिनि मुंहिंजे चैनल ते तव्हांखे मिली वेंदियूं। सो हाणे डिनर ताईं मोकिलायां थी, जेसि ताईं खाई पी वठूं। सो राति जी मानी बि खाइजी वई। मां तव्हांखे कुझु पंहिंजूं पुराणी शयूं बि ॾेखारियूं, पंहिंजो पहिरियों घरु ॾेखारियो। ऐं हाणे जेको आहे मां हीउ कपिड़ो श्रिंक करे चुकी हुअमि, तव्हां सां पहिरीं बि शेयर कयो आहे। थुल्हो कॉटन जो कपिड़ो आहे, सीउ बि ॾाढा ईंदा। सो मां हिन मां ठाहींदमि हादिया जो फ्रॉक। त हिन महिल मां घटि में घटि हिन जी कटिंग करणु थी चाहियां। जेकॾहिं थी सघियो सिबी वरितुमि तॾहिं बि तव्हां सां सुभाणे शेयर कंदमि इनशाला उहो सिबियल फ्रॉक। जे न सिबी सघियमि त उहो वरी मां सुभाणे सिबंदमि। सो कटिंग मां हिन जी लाज़मी करे थी रखां। त ही लेसिस बि मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। हितां ई वठी थी अचां मां हिन वीकली बाज़ारनि मां जेके हर हफ़्ते लॻनि थियूं। ऐं सुभाणे वरी भाॼी वठण बि वञिणो आहे उतां ई। सो घणो अंदरि रश में न वेंदासीं। सो मूंखे उमेदु आहे त अॼु जो ही नंढिड़ो व्लॉग ऐं मुंहिंजी नंढियूं नंढियूं शयूं, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके मां तव्हां सां शेयर कयूं तव्हांखे ज़रूरु पसंदि आयूं हूंदियूं। इनशाला सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं मूंखे इजाज़त ॾियो। अल्लाह भाई ख़ुशि हुजो, आबाद हुजो।